वफ़ाक़ी बजट ते हुकूमत ऐं पीपल्स पार्टी विच में ॻाल्हियुनि जो ॿियो दौर जारी। हुकूमती ज़रियनि मूजिबि बजट जे सिलसिले में पीपल्स पार्टी सां मशावरत जारी आहे। हुकूमती वफ़द जी सरबराही नायब वज़ीर आज़म इसाक डार करे रहियो आहे। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब, मुल्कती वज़ीर बिलाल असर कियानी भी शामिल। पीपल्स पार्टी वफ़द में नवीद कमर ऐं श्री रहमान शामिल। वॾो वज़ीर मुराद अली शाह ॻाल्हियुनि में वीडियो लिंक ज़रिए शरीक। ज़रियनि मूजिबि बजट में क़ौमी इक़्तिसादी काउंसिल जो इजलास बिलावल भुट्टो ज़रदारी जी गिलगित बल्तिस्तान खां वापसी खां पोइ थींदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त आसिफ अली ज़रदारी जी 18हीं तरमीम ऐं NFC एवार्ड न हुजे हा त कंहिं शहर में ऑरेंज लाइन ट्रेन ऐं न वरी किथे का मेट्रो बस हले हा। जेकॾहिं सदर आसिफ अली ज़रदारी जी हुकूमत साज़िश तहत ख़त्म न कई वञे हा त दियामीर बादशाह डैम मुकमल थी वञे हा। पाकिस्तान जे लाइ हिन वक़्तु दियामीर बादशाह डैम खां वधीक अहम मनसूबो को बि न आहे। शहबाज़ स्पीड ॾेखारे ऐं दियामीर बादशाह डैम मनसूबो मुकमल करे। इजलास में जलसे खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त कुझु सियासी जमातुनि जूं पॉलिसियूं अवाम दुश्मन आहिनि। शेख ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हमेशह चवंदो हुयो त ताक़त जो सरचश्मो अवाम आहे। पीपल्स पार्टी खे अवाम जो एतमाद हासिल आहे। गुज़िरियल इलेक्शन में 9 सीटूं खसियूं वयूं। 7 जून ते पीपी गिलगित में हुकूमत ठाहे ॾेखारींदी ऐं वॾो वज़ीर जियालो हूंदो। सदर आसिफ अली ज़रदारी गिलगित बल्तिस्तान खे सुञाणप ॾिनी। मोदी हुकूमत पाणी खे हथियार तौरु इस्तेमालु करे रही आहे ऐं सिंतास मुआइदे जी भञकड़ी कई आहे। आसिफा भुट्टो ज़रदारी चयो त गिलगित जी अवाम जो प्यार ऐं मोहबत कॾहिं बि विसारे नथी सघां। बिलावल भुट्टो ज़रदारी नाने ऐं माउ जो मिशन अॻिते वधाए रहियो आहे। गिलगित बल्तिस्तान जे अवाम जे लाइ जंग विढ़ंदा रहंदासीं। अमरीकी सदर ट्रंप ईरान पारां एटमी हथियार न ठाहिण ते राज़ी थियण जी दावा करे छॾी। अमरीकी सदर ट्रंप दावा कई आहे त ईरान एटमी हथियार न ठाहिण ते राज़ी थी वियो आहे। ॻाल्हियुनि में सुप्रीम लीडर मुश्तबा खामनई बि शामिल आहे। शायदि कंहिं मौक़े ते साणुसि मुलाक़ात बि थिए, पर इन जो दारो मदार हालतुनि ते आहे। ईरान खे एटमी हथियार ठाहिण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। ईरान तकरार ख़तमु थींदो त तेल जा अघ बि घटि थींदा। अमरीका तरफ़ां ईरानी बेट गुशम में फ़ौजी ठिकाणनि ते हमला। पास्तरान इनक़लाब पारां जवाबी कार्रवाई पे अमरीकी अॾनि खे निशानो बणाइण जी दावा। अमरीकी सेंट्रल कमांड ईरानी बेट गुशम में फ़ौजी थाखनि ते हमलनि जी दावा कई। सेनेट खां मूजिबि अमरीकी फोर्सिस हमला ईरान तरफ़ां मीज़ाइल ऐं ड्रोन हमलनि जे जवाब में कया विया। अमरीकी फोर्सिस ईरानी बैलिस्टिक मीज़ाइल ऐं ड्रोन हमलनि खे नाकाम बणायो ऐं केतिराई ईरानी ड्रोन किराए तबाह कया। ईरानी पास्तरान इनक़लाब पारां अमरीकी हदफ़नि ते मीज़ाइल ऐं ड्रोन हमलनि जी दावा। पास्तरान इनक़लाब जो चवणु आहे त गुशम बेट में कम्यूनिकेशन टावर ते अमरीका हमलो कयो, जंहिंजे जवाब में अमरीकी अॾनि 5th फ्लीट हेडक्वार्टर एयरबेस ऐं हेलीकॉप्टर खे निशानो बणायो वियो। ईरानी मीडिया जो चवणु आहे त पास्तरान इनक़लाब हुरमज़ लंघ भरिसां ईरानी ऑयल टैंकर ते हमले खां पोइ हिकु जहाज़ खे बि मीज़ाइलनि सां निशानो बणायो आहे। वज़ीर आज़म तवानाई बचत मुहिम तहत कारोबार बंदि करण जे नए वक़्त जी मंज़ूरी ॾेई छॾी। मार्केटूं ऐं शॉपिंग मॉल राति 9 वॻे बंदि थींदा। शादी हाल कमर्शियल तक़रीबूं राति 10 वॻे ख़तमु थींदियूं। मेडिकल स्टोर, IT कंपनियूं, तनूर, जिम, फ्यूल स्टेशनूं पाबंदी खां आजा। नोटिफिकेशन जारी। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो आहे त हुकूमत बजट में अवाम खे रिलीफ ॾियण जे लाइ क़दम खणी रही आहे। गैर रस्मी मईशत खे टैक्स नेट में आणण जे लाइ क़दम खयां पिया वञनि। एक्सपोर्ट में इज़ाफ़ो थियो। नौकिरियुनि जा वधि खां वधि मौक़ा पैदा थींदा। अहिड़ियुनि सनअतुनि खे हथी ॾियण जे लाइ कोशिशूं कयूं पियूं वञनि, जिन सां मुल्की पैदावार वधे। कारोबार दोस्त पॉलिसियुनि सबबि परॾेही सीड़पकारनि जो एतमाद बहाल थियो आहे। मुल्की मईशत एक्सपोर्ट ते ॿधल तरक़ी जे तग ते गामज़न आहे। इहा असांजी मुआशी पॉलिसी जो महवर आहे। हुकूमत ऐं ख़ानगी शोबे जी मज़बूत भाईवारी मुआशी तरक़ी जी ज़मानत आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ सां सनअतकारनि ऐं कारोबारी शख़्सियतुनि जी मुलाक़ात। वफ़द क़ौमी मईशत जी मज़बूती ऐं बजट जे हवाले सां तजवीज़ पेश कयो। पाकिस्तान इंस्टीट्यूट ऑफ डेवलपमेंट इकोनॉमिक्स ईंदड़ माली साल जे लाइ घटि में घटि उजरत 45,000 मुक़ररु करण जी सिफ़ारिश करे छॾी। बाइड सबूत ते बदल फ्रेमवर्क तजवीज़ करे छॾियो। बाइड मूजिबि मौजूदा घटि में घटि उजरत 40,000 रुपयनि जी भेट में
ईंदड़ माली साल जे लाइ 12.5 इज़ाफ़े जी तजवीज़ ॾिनी। गवर्नर KPK फैसल करीम कुटी जे कानून वारे वज़ीर सेनेटर आज़म नज़ीर तारड़ सां मुलाक़ात। मुल्क में कानून ऐं आइन जी बालादस्ती, KPK जी सियासी सूरत हाल ऐं ॿियनि आइनी मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि, आइनी अदालतुनि जे क़याम, सूबाई हुकूमत जे किरदार समेत ॿियनि लाॻापियल मामलनि ते बि ॻाल्हि ॿोल थी। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तूफ़ान सां गॾु वसकारे तबाही मचाए छॾी, ॻड़ो बि पियो। केतिरनि ई इलाइक़नि में छितियूं, छपरा ऐं सोलर प्लेटूं उॾामी वियूं, भितियूं किरी पियूं। मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 6 औरतुनि ऐं 3 नींगरनि समेत 14 ॼणा फ़ौत, 60 खां वधीक ज़ख़्मी। हाई ट्रांसमिशन लाइन जा थंभा बि किरी पिया, बिजलीअ जो निज़ाम डामाडोल थी वियो। उंगर भरिसां कोयले जी खाण में भिक किरण सबबि 10 मज़दूर दॿिजी विया, 2 ॼणा फ़ौत। मीटिंग रेलवे स्टेशन वारे इलाइक़े में खाण मां 8 ज़ख़्मियुनि खे कढी हैदराबाद इस्पताल मुंतक़िल कयो वियो। फ़ौतुनि में KPK जा अब्दुल्ला ख़ान ऐं उबैदुल्ला शामिल। मज़दूर खाण मां कोयलो कढण जो कमु करे रहिया हुआ त भिक किरी पई। जैकबाबाद भरिसां गोली लॻण सबबि नौजवान मारिजी वियो, वारसनि पारां वाक़ियो इतफ़ाक़ी करार। कोट बगन उमराणी में कश्मीर उमराणी गोली लॻण सबबि मारिजी वियो। वारसनि जो चवणु आहे त नौजवान घर अंदरि पिस्तौल साफ़ कंदे गोली छुटण जे नतीजे में ज़ख़्मी थी पियो, इस्पताल नींदे दम ॾेई छॾियईं। ऐं खिपरो वेझो नए नारा केनाल में पुट खे बचाईंदे बि ॿुॾी वियो। ॻोठ खोड़ी बठे पेर तिरकण सबबि नारा केनाल में किरी पियल 12 वरनि जे गुल हसन जामरी खे ॿुॾंदे ॾिसी पीउ दरिया ख़ान जामरी केनाल में लही पियो। ॿुॾंदड़ पुट खे बचाए पाण ॿुॾी वियो। मक़ामी माण्हुनि पारां ॻोठाणे जी ॻोल्हा जारी।